मुंहिंजी धीउ गुम थी वई आहे दरवेश आहे हे 14 ॾींहं थो सॼो लभे कोली मां पाण ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई आहियां नथी लभे थाणे ते 2 रोज़ ईंदी आहे हिकु न ॿिए ॾींहुं ईंदी आहे हिकु न ॿिए ॾींहुं ईंदी आहे छा पई करे पुलिस? पुलिस इहो ई चए ॻोल्हियूं था बसि ॿियो कुझु कोन थी करे पुलिस कोन ॻोल्हनि त न लभंदी मुंहिंजी धीउ लभंदी नथी कयो बसि इहो चवंदा ॻोल्हियूं था बसि इहो ई था चवनि दिमाग़ु सही न राति जो भित 3 बजे भुलिजी वई आहे उतो मां नीतसि पोयां जोई मोड़ खां मूं ॾिठी पर मुंहिंजी अखियुनि न हली वई वरी मूंखे न मिली नौजवान गुम थिया ॾुख थींदो हूंदो मां रोआं थी हींअर बि राति रोआं थी तस्वीर अथसि अॻ में बि नेट ते ईंदी आहे अख़बार में टीवी में विझो चैनल अची की जी भाउ खे मिले मूंखे ॾियनि वापसि मुंहिंजी दरवेश आहे हैदराबाद में इलाज करायोमांसि हितां पर मुंहिंजी सही न थी ॾुख थियो हा केरु मदद नथो करे केरु नथो करे घड़ी घड़ी थाणे ते अचां थी घड़ी घड़ी अचां थी पुलिस ॻोल्हे त पुलिस को ॾाढा न आहिनि SP साहब वरे वई आहियां उन बि वई गुजरात SP साहब वरे वई हुअसि हिकु ऑफिसर ॾे वई आहियां छा मूंसां मदद कनि अलाह जो वास्तो अथनि क़ुर जो वास्तो अथनि मुंहिंजी धीउ गुम थी